अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आवां जो पंहिंजो रमीज़ अली सोलंकी। दोस्तों नूर शाह प्रोडक्शन में आवां खे भली कार चऊं था। दोस्तों सिंध जा काफ़ी अदाकार आहिनि जिन ॻाइणु शुरू कयो आहे, जिन में असांजो अदाकार आहे सतार लाड़ ऐं जेको आहे सो कुनी माण्हू ऐं नजमा कावश ऐं इन्हनि खे ॾिसंदे ई ॾिसंदे असांजो जेको सिंध जो कॉमेडियन नाले वारो अदाकार उस्ताद अब्दुल्ला मल्ला उर्फ़ मवाली, उहो बि वेठे वेठे हुन सोचियो छो न मां बि ॻायां। अॼु असांजे स्टूडियो में आयल आहे, अचो त हुन हिकु सिंधी गीत ॻायो आहे, उहो ॿुधूं। कराची असांजी सिंधड़ी जैसा पंहिंजी लगी आ जिंदड़ी दला तुंहिंजो गितड़े चाहे हीअ सिंध सिंधन जी आहे। ओ दला तुंहिंजो गितड़े चाहे हीअ सिंध सिंधन जी आहे। ओ आओ न्याज़ मलाहन माण्हू ओ तुझो सिंध में आहे जे टिकाणो, तोखे शर्म ज़रे जो नाहे हीअ सिंध सिंधन जी आहे। आ कराची असांजी सिंधड़ी जैसा पंहिंजी लगी आ जिंदड़ी ओ दला तुंहिंजो गितड़े छाए हीअ सिंध सिंधन जी आहे।